कुत्ता बाज़ार में हलन था तव्हां ॾिठा आहिनि? कुत्ते जो पुछ सदाईं हीअं हूंदो। कुत्ते जो पुछ गोको हूंदो, हुन में हीअं मोड़ हूंदो वटि, इहो सिधो कोन थींदो। कुत्ते जो पुछ सिधो तॾहिं थींदो जॾहिं हिकिड़े कुत्ते खे 12 कुत्ता फिरी ईंदा, पोइ भॼंदो, पोइ लोढ़े में वञी लिकंदो, पोइ पुछ मां वर निकिरंदो। तेसिताईं कुत्ते जे पुछ मां वर कोन निकिरंदो जेसिताईं हुनजे पोयां 6 कुत्ता न लॻनि। पोइ भॼंदो, पोइ पुछो टंगुनि जे हेठां मटे धुन हलियो वेंदो। वापडा वारा कुत्ते जो पुछ आहिनि। जीअं कुत्ते जो पुछ मां वर कोन निकिरंदो न, वापडा वारनि मां वर कोन निकिरंदो। जुल्फ़कार अली भुट्टे मरहूम 12 इंजीनियर हिकिड़े धक में सस्पेंड कया, तॾहिं बि वापडा वारा कोन सुधरिया। अॼु जो अॼु तव्हां शादी रखो, वापडा वारनि खे रुपया 10,000 ॾेई अचो त सांझी मुंहिंजी छोरे जी शादी आहे, बिजली न विञाइजा, हीअ मुंहिंजी अछी ॾाढ़ी आहे, ज़लज़लो अची को सकरंट ॿुॾी वञे सॼी त भले बाक़ी बिजली कोन ईंदी, छो त 10,000 वठी वेठा आहिनि। बाक़ी जलसो हूंदो त बिजली बंदि। लोड शेडिंग धूड़ जे मुंह में। नओं नबी तॾहिं अचे जॾहिं दीन मुकमल न हुजे। दीन मुकमल आहे, नओं नबी जी ज़रूरत तॾहिं पवंदी आहे जॾहिं दीन ग़ैर महफ़ूज़ हुजे। असांजो दीन मुकमल पाए, दीन महफ़ूज़ पाए। क़ुरान शरीफ़ महफ़ूज़ आहे, हदीस महफ़ूज़ आहे। अॼु ॾींहं ताईं अमेरिका, बर्तानिया, जापान, जर्मन, इंडिया, पाकिस्तान जा हुकमरान नोह चोटी जा ज़ोर ॾेई बीह रहिया आहिनि। मदरसा बंदि करियो, मुला मारियो, दहशत गर्दनि हीअं करियो, हूअं करियो। नोह चोटी जा ज़ोर न हुआ, पर अलाह जी महिरबानी आहे अमेरिका जा एटम बम असरु नथा कनि, पाकिस्तान जा गौरी ऐं गज़नवी मिज़ाइल असरु नथा कनि। मदरसा जीअं पोइ तीअं वधनि। रुगो हिन साल जिन मदरसे में सालियानो इम्तिहान ॾेई हाफ़िज़ तयारु थिया आहिनि उहे बि 78,000 आहिनि। दीन असांजो मुकमल बि आहे, दीन महफ़ूज़ बि आहे, लिहाज़ा कंहिं बि नए नबी जी ज़रूरत कान्हे का। तंहिंखां पोइ जेको नबी अचे थो, नबो जी दावा थो करे, उनखे ॾिसो त सही आहे केरु। हींअर जेकॾहिं आऊं हिन स्टेज ते वेही चवां त आऊं मौलवी आहियां त तव्हीं विसी वेंदा। हा भाउ मौलवी आहे, ॾाढ़ी आज़म में वाइज़ वेठो करे, क़ुरान पियो पढ़े, हदीस पियो पढ़े, पर जेकॾहिं आऊं चवां त आऊं मुल्क जो वज़ीर आज़म आहियां, विसंदा मुल्क अची ॾाढ़ी वारो टोपी बि वज़ीर आज़म। जेकॾहिं आऊं वज़ीर आज़म जी दावा करियां त आऊं सभु चओ था कूड़ो आहे, पोइ जेकॾहिं नबूअत वारे तख़्त ते गुलू काणू चढ़ी वे ग़ैबात जहिड़े बूथ सां ऐं चवे त आऊं नबी आहियां त गरड़े भुजो न रखिजे बूथ ते लखंदा जी न लत जॾहिं तूं बि नबी थी वई। मुहांडो त ॾिस, नबूअत जी जेका दावा थो करे उन्हनि जे अंदरि त कुदरत वारे कहिड़ियूं ख़ासियतूं रखियूं आहिनि जेके नबी खां सवाइ ॿिए में लभंदियूं ई कोन को। पहिरीं नंबर जी ॻाल्हि त नबी दुनिया में जेको बि ईंदो आहे उहो अलाह जो मुंतख़िब नुमाइंदो हूंदो आहे, उनजी चूंड रब कंदो आहे। अब पेश इमाम खपे, चूंड तव्हीं कंदा त मौलवी ईसा खे रखूं या मौलवी ज़ैनुल आबिदीन खे रखूं या हाफ़िज़ अब्दुल क़य्यूम चने खे रखूं, कहिड़े मौलवी खे था रखियो, साईं नज़ीर परियाड़ खे था रखो, उहा चूंड अवी कंदा। जे इलेक्शन अची वई त वोट नून लीग खे ॾियूं, फे लीग खे ॾियूं, सीन लीग खे ॾियूं, जीम लीग खे ॾियूं, लाम लीग खे ॾियूं, जंहिंखे वणे उहा चूंड अवी कंदा। पीपी खे था ॾियो, नून लीग खे था ॾियो, या अञा जेका हींअर निकिती आहे पीटी आहे उनखे था ॾियो, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। पीटी आहे पीटी आहे
इस्लामाबाद में 40,000 चोरियूं गॾु थियूं, चाइना वारनि जा फूकण ई खुटी विया। साथी साथी इलेक्शन थी अचे त इंतिखाब तव्हां वटि आहे, कंहिंखे था चूंडियो? पेशमाम रखणो आहे, इंतिखाब तव्हां वटि आहे, कंहिंखे था पेशमाम रखो? उस्ताद रखणो आहे मदरसे में, इंतिखाब तव्हीं कंदा। दुकान ते मुलाज़िम रखणो आहे, इंतिखाब तव्हीं कंदा। मुंहिंजा दोस्त दुनिया में नबी मोकिलणो आहे, इहो इंतिखाब न मौलवी ईसा कंदो, न वज़ीर आज़म कंदो। दुनिया में नबी मोकिलणो आहे, इहो इंतिखाब डायरेक्ट रब्बुल आलमीन पाण कंदो। अल्लाह आलम आयसो यजालो रिसालत, क़ुरान में फरमाई मूंखे ख़बर आहे त मूंखे कंहिंखे नबी बनाइणो आहे। मुंहिंजो इल्मु मुहीत आहे, ऐं आलिमुल ग़ैब आहियां। अॻु पुठि माज़ी हाल मुस्तक़बिल ॾिसी तंहिंखां पोइ नबूअत जो ताज हुनजे मथे ते रखंदो आहियां। अल्लाह यस्तफ़ी मिनल मलाइकति रुसुलन व मिनन नास, मलाइकनि मंझां तोड़े इंसाननि मां नबूअत वारे कुर्सीअ ते वेहण जे लाइ जेको लाइक़ इंसान हूंदो आहे उनजी चूंड रब पाण कंदो आहे। पोइ फ़र्क़ु कहिड़ो थींदो त असांजा चूंडियल नुमाइंदा हड़ भॼी लिकी आहे, मुल्क सॼो ॿुॾी वियो, डंडूं थी वियूं, फुटियूं चट, मिर्च चट, टमाटा चट, सारियूं चट, LRBO टुटी वियो, सिम नाला टुटी विया, वाह पलटी विया, ॻोठ ॿुॾी विया, माण्हू भिटनि ते वेठा आहिनि, नुमाइंदा गुम थी विया। गार जी नाड़ी आहे, सुबुह खां वठी शाम ताईं हालात ई बतायो। अहिड़ा नक जा ॾाढा आहिनि जो हेतिरनि गारियुनि खां पोइ बि कंहिं ढंढ में टुबी नथा ॾियनि। असांजा चूंडियल नुमाइंदा ग़लति कमु करे सघनि था, छो त ठपो असां हयो हो, पर नबी अल्लाह जो चूंडियल नुमाइंदो ज़मीन ते अचण खां पोइ ग़लति कमु करण त वॾी ॻाल्हि आहे, पर ग़लति कम जे सोच खां बि पाक आहे। छाजे करे त नबूअत वारो ठपो रब्बुल आलमीन पाण हयो आहे। इन जे करे नबी दुनिया में मासूम हूंदो आहे, यानी गुनाहनि खां पाक हूंदो आहे। छाजे करे त अल्लाह जो चूंडियल नुमाइंदो आहे। जेकॾहिं नबी ग़लति कमु कंदो त एतिराज़ रब जे ज़ात ते थींदो त जंहिंखे तो नबी कयो आहे उहो त ग़लति कमु पियो करे। रब जो इल्मु मोहित आहे, रब आलिमुल ग़ैब आहे, रब जो इल्मु ग़लती खां पाक आहे। इन जे करे रब जो चूंडियल नुमाइंदो नबी दुनिया में अचण खां पोइ हर क़िस्म जे गुनाह त ठहियो, पर गुनाह जी सोच खां बि पाक। हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि मूं जहिड़ा, जेके वीचारा सोचींदा त घणेई आहिनि, पर उन्हनि खे भुल कोन थो मिले। मथे में टोपी, मुंहं में ॾाढ़ी, भाइयूं घणेई दिलि में आहिनि, त हीअं करियां हूअं करियां।